पार्टी पारां कराची सिंधाए रैली अॼु कढी पई वञे, जॾहिं त एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी चयो आहे त रैलीअ में लखे माण्हू शरीक थी साबित कनि त कराची सिंध आहे। एसटीपी तरफ़ां ऐलानी रैली कराची सिंधाए में शिरकत लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां काफ़िला कराची जे गुलशन अतीद में पहुचंदा, जितां एसटीपी सरबराह डॉक्टर कादर मक्सी जी अॻवानी में कायद आज़म जी मज़ार खां रैली कढी। अवामी तहरीक के अगवान रसूल बख्श पलेजे चयो है तो बल्दियाती निज़ाम ते MKM जो कब्ज़ो है, जैमां अवाम के को भी रिलीफ न मिलो है। शहदाद कोर्ट में नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रसूल बख्श पलेजे चयो तो PP हुकूमत मुकम्मल तौर नाकाम थी चुकी है। मुल्क में बदअमनी चोट चढ़ी वही है, उनके बुंजो ॾियण लाइ को भी कदम न पियो खयो वञे। हुन चयो त MKM ते पाबंदी लगाई वञे, छो त उहा दहशत जे ॾढ ते चूंड जी असेंबली में वोट विकिणे थी। हुन चयो त सिंधी माण्हुनि खे पाणी समेत मिड़नी बुनियादी मसइलनि जे हल लाइ गॾिजी जदोजहद करणी पवंदी। अमली जदोजहद खां सवाइ को भी चारो न आहे।